ग्रेड 1 to 6 की 30% तनख्वाह बढ़ाई है। ग्रेड 7 से 16 की तनख्वाह हम 25% बढ़ा रहे हैं। 17 से ऊपर उनकी हम 22%, जो कि बाकी प्रोविंसेस ने किया है, उतनी तनख्वाह बढ़ा रहे हैं। हम पेंशन्स हैं उसमें 15% का इजाफा पेंशन्स में भी कर रहे हैं। वी आर प्रपोजिंग that the minimum wage in this province be set at rupees 37,000. I know this is a proposal. सिंधु जे सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 22 खां 30% इजाफ़ो। रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 15% वाध। औरतनि जो घटि में घटि माहवार उजूरो 37,000 रुपया मुक़रर। मुख़्तलिफ़ खातनि में 5,295 नौकरियूं ॾियण जो ऐलान। सिंधु जे वॾे वज़ीर मुराद अली शाह नए माली साल 2024-25 लाइ 3 खरब 56 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी। तरक़ियाती बजट लाइ 959 अरब रुपया मुख़तज़। तालीम खाते लाइ सभ खां वधीक 519 अरब रुपया रखिया विया। सिहत जे शोबे लाइ 334 अरब रुपया मुख़तज़। मकानी इदारनि लाइ 329 अरब ऐं घरू खाते लाइ 194 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। वर्क्स एंड सर्विसेज लाइ 86 अरब, तवानाई लाइ 77 अरब ऐं ट्रांसपोर्ट लाइ 56 अरब रुपया रखिया विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जी बजट जो मजमूई काथो 3 खरब 56 अरब ऐं सूबे जी आमदनी जो काथो 661 अरब रुपया आहे। वफ़ाक़ी मुंतक़िली 62% ऐं सूबे जी वसूली 22% आहे। नए माली साल दौरान का नई स्कीम शुरू करण बदिरां पुराणनि स्कीमुनि खे मुकमिल करण लाइ रक़म रखी आहे। सिंधु जे नए माली साल जी बजट में मुख़्तलिफ़ शयुनि ते टैक्स लागू। 1500 खां 3000 सीसी वारनि इम्पोर्टेड गाॾियुनि ते 45,000 रुपया लग्ज़री टैक्स लागू। डीबेट या क्रेडिट कार्ड ज़रिए रेस्टोरेंट जी अदायगी ते 5% टैक्स लागू। पेट्रोल पंप्स ते टैक्स 5,000 मां वधाए 20,000 कयो वियो। सिंधु जी बजट में हारने मज़दूरनि लाइ बि रिलीफ जो ऐलान। बेनज़ीर किसान कार्ड लाइ 8 अरब रुपया मुख़तस। मज़दूर कार्ड लाइ 5 अरब रुपया रखण जी तजवीज़। सिंधु जी यूनिवर्सिटीज़ लाइ ग्रांट जी मद में मजमूई तौर 35 अरब रुपया मुख़तस। कराची यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी लाइ 3 अरब रुपया ग्रांट। सिंध एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी टंडो जाम लाइ 2 अरब। जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी कराची लाइ 1 अरब ऐं जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी कराची लाइ 1 अरब रुपया ग्रांट रखण जी तजवीज़। डाव यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस लाइ 1 अरब 12 करोड़ रुपया रखिया विया। मेहराण यूनिवर्सिटी जामशोरो खे 1 अरब 86 करोड़ ऐं सखर IBA यूनिवर्सिटी खे 1 अरब 60 करोड़ रुपया मिलंदा। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंसिस जामशोरो लाइ 1 अरब 38 करोड़। कायदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह लाइ 1 अरब 37 करोड़। दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी कराची लाइ 1 अरब 57 करोड़ ऐं सिंध मदरसे लाइ 60 करोड़ रुपया ग्रांट मुख़तस कई वई। शागिर्दाणनि जे वज़ीफ़े लाइ 80 करोड़। स्कॉलरशिप्स लाइ 2 अरब ऐं पोजीशन होल्डर शागिर्दनि लाइ 1 अरब 20 करोड़ रुपया रखण जी तजवीज़। मुफ़्त किताबनि जी फ़राहमी लाइ 75 करोड़ रुपया रखिया विया। बोर्ड सबबि तबाह थियल स्कूल जी मरमत लाइ 2 अरब 40 करोड़ रुपया रखण जी तजवीज़। अदलिया एस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत मां जिंद आजी करण लाइ जदोजहद करे रही आहे। बाक़ायदा अदलिया में एस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत जल्द ख़त्म थी वेंदी। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहजाद अमन पिंडी में वकीलनि खे ख़िताब कंदे चयो आहे त अदलिया में मुदाख़लत जी शुरूआत मौलवी तमीज़ुद्दीन कैस खां थी, जेका अॼु ताईं जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ इदारा मुलविस आहिनि। अदलिया बिना डप ऐं लालच जे फ़र्ज़ निभाए रही आहे। फ़ैसिलनि में देर सभ खां वॾो मसइलो आहे जंहिंखे हल करणो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात।
गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सियासी जमायतुनि खे वतन जी तरक़ी ऐं ख़ुशहाली खे मथां रखणो आहे। ज़ाती इख़्तिलाफ़ खे विसारे रुॻो पाकिस्तान जो सोचणो पवंदो। मोहसिन नक़वी चयो आहे त इत्तेहाद ऐं यकजहती सां ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई सघिजे थो। पंजाब जे ज़िले साहिवाल जी टीचिंग अस्पताल में बाहि लॻण सबबि 11 ॿारनि जे पहुचण जो पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ नोटिस वरितो। मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल इमरान हसन ऐं MS अख्तर मोहम्मद खे गिरफ़्तार करण जो हुकुम। मरियम नवाज़ अस्पताल जे 3 डॉक्टर्स खे नौकरी तां बरतरफ़ करण जो हुकुम ॾिनो। सीनियर डॉक्टरनि जी गिरफ़्तारी जे हुकुम ते पैरामेडिकल ऐं यंग डॉक्टर्स जो एहतजाज। OPD जो बाइकाट, सूबे जूं अस्पतालूं बंदि करण जी धमकी। PTI बानी ऐं बुशरा बीबी जी इद्दत में निकाह केस में सज़ा ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट्स इस्लामाबाद धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त पवर मानिका ऐं संदसि वकील 21 जून ते पेश न थिया त रिकॉर्ड ॾिसी फ़ैसिलो कयो वेंदो। जज अफ़ज़ल रिमार्क्स ॾिना त मां ज़िंदा रहियुसि त 10 ॾींहनि में फ़ैसिलो करे छॾींदुसि। ॿी पार्टी पेश न थी त तॾहिं बि फ़ैसिलो ॿुधाए छॾींदुसि। पार्लियामानी कमेटी जजिस जी मुक़ररी लाइ जुडिशल काउंसिल जी उमाणियल नालनि जी मंज़ूर ॾेई छॾी। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद खान जी सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जी मंज़ूरी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी ऐं लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शाहिद बिलाल जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॻुवा थियल 50 खां वधीक मुगी बाज़ियाब न थिया। वारस पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबी लाइ मुंतज़र। पुलिस ऑपरेशन बावजूद कश्मीर कंधकोट शिकारपुर घोटकी ऐं ॿियनि ज़िलनि मां अॻुवा थियल मुगी बाज़ियाब न थी सघिया। कानपुर में ॿिनि मुगविन अब्दुल हमीद बिरोई ऐं मोहम्मद अज़ीम जाफ़री जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो। पनियाकिल मां अॻुवा थियल गुलाम हैदर दायो ऐं ज़ुल्फ़कार भयो खे बि पुलिस बाज़ियाब कराए न सघी। वारसनि पारां मुगविन खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां गुम थियल नारी सना तिरामाणी केस में पुलिस जी कारकर्दगी ते मायूसी जो इज़हार। SSP खैरपुर चयो आहे त पुलिस कोशिश करे रही आहे त मोहलत ॾिनी। नारी खे जल्द बाज़ियाब कराईंदासीं। अदालत SSP खैरपुर खे नारी सना तिरामाणी जी बाज़ियाबी लाइ 28 जून ताईं मोहलत ॾेई छॾी। कंडियारो भरिसां रोहिड़ी केनाल रेगुलेटर में टिकटाक ठाहिण दौरान 2 सॻियूं भेनरूं ॿुॾी वयूं। हिक खे बचाए वियो, ॿिए जी ॻोल्हा जारी। कलतार पुरवासी 18 सालनि जी नारी राबिया ऐं 13 सालनि जी आयशा टिकटाक ठाहिण दौरान रोहिड़ी केनाल में ॿुॾी वयूं। मक़ामी माण्हुनि हिक नारी आयशा खे बचाए वरितो, ॿी जी ॻोल्हा जारी। ऐं नुशरो फिरोज में सिंधु नवाज़ गांगुरो जे घर ते मुबैना हमले ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो SSP आफ़ीस आॾो मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन चयो आहे त बासरनि जी चुरच ते घर ते हमिलो कयो वियो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।